सतारे जी मूसा मिलण खां सिवाई हली पियो वञी। जिते ख़ौफ़ ऐं हिरास जा पाछा हुजनि उते एहतियात सां कदम रखणो पवंदो। खौफ हिरास छाजो? समझंदे भी ना समझी ज़ाहिर करी तो छा थो कर सघां? मां ना समझ आया। कंवल तूं समझदार आहीं। बाक़ी सच्चे ऐं बेलालच प्यार में चाह चरियो ऐं ना समझ हूंदो आहे कंवल। उनखे कंहिं बि ख़ौफ़ ख़तरे हिरास ऐं डप जी न परवाह न कान। सचो प्यार त दरियाह किरी वेंदो आहे ऐं खेसि ख़बर ई न पवंदी आहे त दरियाह खेसि ॿोड़े ऐं लोढ़े सघे थो। सोनीअ जो ई मिसाल वठ कंवल। मां कहिड़ो प्यार थी कयां जंहिंजो न मुल न मापो, सच्चो शफ़ाफ बेलौस, अहिड़ो प्यार जंहिंजे लाइ तसवर कंदे ई रश्क ईंदो आहे। पर समाज जे कुन जो सोचींदे सहमजी बीही रहंदो आहियां। रिश्तनि जे आसमान ताईं फैलियल दीवार जे ओढ़र में अची गुम थी वेंदो आहियां। ऐं ॿियो प्यार कहिड़ो हूंदो आहे? जेको बयान कयमि उहो प्यार मतलब ऐं लालच ते वञी तोड़ कंदो आहे। उहो मतलब या लालच कहिड़े बि क़िस्म जी हुजे। लालच त लालच ई हूंदी आहे न, उहा कहिड़ी बि हुजे। मतलब त मतलब ई हूंदो आहे न, उहो कहिड़ो बि मतलब हुजे। मूं त शीशे जहिड़ो प्यार कयो आहे सतारे। शफ़ाफ त चयमि न, शीशो जॾहिं टुटंदो आहे त कावा बणिजी वेंदो आहे ऐं कावा पेरनि में चुभी रतो रत करे छॾींदा आहिनि। ऐं आऊं हरगिज़ न चाहींदुसि त मुंहिंजा या तुंहिंजा पेर पिथूं ऐं रतो रत थियनि। न बुझी अम्मा। जी अम्मा। जी अम्मा छा? वञ मानी खणी आ त दादन खाई दवा वठी। अम्मा जी पुट। मज़हर घर नथो अचे। इंदो आ। जॾहिं खां मां आयो आहियां तॾहिं खां मां घटि थो अचे। ॿाहिरि दोस्तनि सां हूंदो। अॻ में बि ईअं ई थो। अॻ में कॾहिं? जॾहिं मां अस्पताल हुयुसि तॾहिं। घर ते पहरो ॾींदो हुयो। पहरो? हा, हिक भेरे त पुलिस सां बि अटकी पियो हो। पुलिस सां? हा, जॾहिं तूं न हुए न त तुझे पारां हुन शहबाज खान, बहराम खान ऐं पुलिस सां जेको मुंहुं ॾिनो न, उहो न विसरंदो। हूंदो अम्मा। हूंदो न, हुयो। बाक़ी इहा ॻाल्हि ज़रूर कयईं। कहिड़ी? इहो त दादन अचे ऐं बिल्कुलु ठीक थी वञे त मां कचे वारे ॻोठ वापसि हलियो वेंदुसि। वापसि हली वेंदुसि? पर छो? ख़बर नाहे, का ॻाल्हि त ज़हन में हूंदसि। सरकार गजब थियो। छा थी वियो आहे मुंशी मियार? किबला कहर थियो। कहिड़ी क़यामत टुटी आहे? कुझु ॿुधायो सही। आसमान किरियो आहे किबला। आसमान? पोइ त ये दुनिया ई फना थी वञे हा। सरकार समझो न, माना वॾो मसलो थियो आहे। ॿुधायो न त ॿधी कुतनि जी बच कराईंदो मां। सरकार वो सचल खे सेकाटे वियो आहे। सचल खे? जी सरकार। वञी पहुतो परवरदिगार खे। कंहिं ईअं कयो आहे? खैरू ॿियो के? खैरू छो कंदो? किबला तव्हां ॿिया शायदि घुरिया खैरूअ खां ऐं खैरू ज़बरदस्ती सचल खां शादीअ लाइ माण्हू घुरिया। त सचल इनकार कयो।
इनकार कंदे ई ख़ैरू माण्हू मोकिले सचल खे उमाणे छॾियो सचे ॾे। ख़ैरू त हलियो वियो आहे। किबला वींदे वींदे बि पंहिंजो कमु ॾेखारे वियो आहे। तव्हांखे पक्का? पूरी पूरी पक्का सरकार। किबला पक छा, असां त पंहिंजी अखियुनि सां ॾिठोसीं त हमरान हणी ढेरी करे छॾियोसीं, असां वठी भॻासीं। पोइ भॻाओ छो? साह जे ख़ौफ़ खां किबला, मता असांखे बि मौत नगर न घुमाइनि। किथे तव्हां त ईअं न कयो आहे। असां कमाल था कयो किबला, असां लाइ इहे वहम गुमान छो विहारिया अथव दिलि में? कढी छॾियो किबला। जांच तो कयां त तेर मुलवस आहे त कयां थोस कल्टी। डॉक्टर सतार अचे तो चवांस छा अदा? तो दवाऊं बंदि करे। दवाऊं बंदि कीअं कंदो? ठीक थी वियो आहियां मां। जॾहिं लाड़काणे वञो ऐं वॾो डॉक्टर चवे तेसि ताईं दवाऊं खाइणियूं अथई पुटु। अम्मा ज़रे घटि महीनो त थी वियो आहे। अदा पोइ बि डॉक्टर जी सलाह ज़रूरी आहे। वञा तो डॉक्टर सतार ॾे। न वञ अदा। हा पुटु, डॉक्टर सतार सुई हणण ईंदो त चऊंसि था। अम्मा घर में वेहण कोन थो अचे। यकूब सां ईंदुसि डॉक्टर सतार सां वञी सलाह बि करे अचे। दादा न पाण खे सोढल ऐं जुड़ियल ते कयल हमले जे केस में गिरफ़्तार समझ। सूबेदार साहब सबूत अथई? सबूत कोरेक्ट घुरंदी। असां वटि केस दाख़िल आहे। का बदमग़ज़ी बर्दाश्त न कबी। साहब दा करो बदमग़ज़ी ने खबर अफकना जोशना। जमादार कख लोह ते किरंदो त लोह के छा थींदो? हाँ कयोस गिरफ़्तार। हली थाने ते था कचहरी कयोस। अम्मा पुलिस अदी खे गिरफ्तार करण आई आहे। अम्मा हा तो ठीक ना आहे। वठी हलोस गाड़ीअ ताईं। हलूं था सूबेदार साहब, हिननि खे हेठि कर। मां मज़ा ऐं सितारा खे ॾिसां त दादा तकलीफ़ में न अची वञे। मीरल जी नूरी तू नाज़ारी हा न त मां ॻोठ न छॾिया हा। नई मां ॻोठ छॾिया हा ऐं नई वरी दादा न ॾा वञा हा। मूं दिल जा था मजबूर थी ईअं क्यों? तू नाराज़ी थी वञे त छो मलामतूं खणा हा? हाणे नाराज़ी थी आहीं त ॾिस कुझु चवां थो। तोखे हिन अखियुनि में विहारे घुमंदो वतां तूं हर घड़ी। मीरल हाणे त तोसां जुड़जी वियसि न। जे निंदड़ काइप में न उछलियो वञे हा त ईअं मुमकिन बि न थिया। मीरल निंदड़ काइप? कंहिं निंदड़ काइप में उछलियो? बस हाणे त तू ही मुंहिंजे दिल जो धणी आहीं। बाक़ी समूरी दुनिया खां नफ़रत थी वई आहे।
नूरी ऐं तूं मुंहिंजे रूह जी राणी आहीं ऐं दिलि जी मालिक। नूरी तूं मोटी अची न त मां तोखे मिंतुनि सां बि मञाईंदुसि। बादल अॼु हिन जो वजूद विखेरणो पवंदो। नीरल मरण खां अॻु वेर न छॾींदो, पर मां बि ज़िम्मेवारी पूरी करे पोइ दम तोड़ींदुसि। मुंहिंजो रब साथ ॾींदो। माण्हू सोचींदो हिकिड़ी आ थी ॿी वेंदी आहे शफ़न। उहो त कुदरत जी लिखी अंग मुताबिक थींदो आहे कमल। हिन थले ते वरी बि दाणो पाणी लिखियल हो न शफ़न। न त ज़ोर ज़बरदस्ती केर थो कंहिंखे आणे या केर कंहिंखे ॾाढ सां हासिल करे थो सघे। मूं जबरदस्तियूं कई जहिड़ा क्या तोखे हासिल करण जे लाइ। न दादा न मञियो न पुपी शबाना, चाचो सुराब ऐं चाची धाणो मेड़ खणी आया। दादन झुकी पियो ऐं रिश्तो ॾेई छॾियो। हा न शफ़न, न त मां त के ॿिए वण में वाइरो जोड़ींदड़ पखी हुयसि। ॿिए हंधि गुज़री खे यादि न कर शफ़न। कमल तू शफ़न न चवंदी कर त छा चवंदी कयां? कमल तू मूंखे मारोट चवंदी कर, सुठो लॻंदो। ऐं मां तोखे उफाट चवंदुसि। ठीकु आहे मारोट। डॉक्टर सतार लतीफ़ साईं जो भेत ॿुधाईंदो हो त लीला लीलाइज अथई माग मिंथज। जे तूं लीलाई ऐं मिर्थ मेड़ न करीं त अधो हरगिज़ राज़ी न थिया। दादन खे मिंथ कया, चाची ऐं चाचीअ खे वठिसि मेड़ थी कमल मारे। असुल बि न, कमल मोजी आ, मोजी। चाची मिंथ मेड़ छिके वठ तूं दातन खां। रोईंदे कुछ थे हा त गोढ़ा गाड़े गाड़े पंहिंजे पुट खे सिहत ॾियां हा। निभागन मूंखे अंदर ही न छॾियो, बस शीशे खां परे खां ही पंहिंजे जिगर जे टुकड़े सोडल खे ॾिठम। चाची तूं कोशिश करे अंदर वञीस त हा न चाची। डॉक्टर न छॾियो। कासिम वीचारे त वॾी कोशिश कई पर हुन वीचारे जी त ॿुधो ई कोन। अदा कासिम उते अथसि? न, कासिम मूंखे वापसि वठी आयो आहे। या अकेली कीअं चाहा। ॾाढो ॾुखियो शहर आहे, वॾियूं वॾियूं बिल्डिंगियूं, रोड रस्ता रुगो गाॾियुनि सां भरियल आहिनि। जिथां बि गुज़रन ईअं पियो लॻो ॼण त साॻियो ई रोड आहे। शाबस आहे इन कासिम खे जेको वीचारो समझी वियो आहे, ज़रो न भुलियो। अस्पताल खां सिधो मूंखे लारियुनि जे अॾे ते वठी आयो। वॾो शहर आहे कराची। अदा कासिम सऊदी ईंदो वेंदो आहे। चाची मां बि थी अचां सोडल ॾां? हा तूं थी ईंदीअ? हा, ज़फर भाउ खे पाण सां गॾु वठी वेंदसि। निकुर,
निकुर त सही तुझे तारो त डंबिया मेसड़ी हली आ जफर भाउ सां हाथो फाटे से सोढल लाइ रुगो कराची जी मूं ॻाल्हि कई तमास त घुमण लाइ रूह सुरकी पियो अथसि बाक़ी सॼी ख़बर आहे जेको हाथो फाटे ई सोढल लाइ बाक़ी तोखे सोढल जी ॻणती कहिड़ी आहे इहो त तूं मुंहिंजे दिलि खां पुछ न चाची दिलि खां छो पुछां तुंहिंजी ऐं तुम्हारी दिलि छा मां त तुंहिंजे सॼे अंदर खां चङी तरह वाक़िफ़ आहियां मेसड़ी तूं समझी थी त मां तोखे नथी ॼाणा जे वरी सोचियो अथई कराची जो नालो खयो अथई न त सिखूं त पाए तारूं ते रखंदी साईं मेसड़ी के जाइ वॾो झुबो थियो अथसि सोढल जो सभु सम्झा थी तोखे सुञाणा थी चाची जो वड़ जुड़े जिनसी सो वड़ सही कन न ॾे ये पहाका हाणे वेचारी पहाकनि ते हली आया वॾड़ी थी थे ॾियाई न ॾहड़ पहाका थी हाणे ॾे ऐं उन खे ॾे जेको तोखे न सुञाणे आउं त तोखे चङी तरह सुञाणा हा इहो जेको गेतली जहिड़ो मुंहुं अथई न इनखे लेपो ॾेई गुंदीअ में लटे छॾींदी सही हा पोइ किने आचार वांगुरु धप करे वेंदी पुफी मां हथ तो वधाए न चओ भेण मूमल खे ज़फर तूं हिन जी तरफ़दारी न कर आउं हिन खां चङी तरह वाक़िफ़ आहियां पुफी मां वाक़िफ़ थी वियो आहियां एॾो ज़ुल्म बि न कजे जो को बाग़ी थी वञे बाग़ी हाणे सलाह थो ॾीस त ही बग़ावत करे निकिरे लोहे थो ॾाढो हाँ वाह ज़फर वाह वाह जो साथ ॾियण आयो आहीं हिन मेसड़ी जी टेक थो वठी पर हर वक़्तु एॾो होरचोण चङो बि त न आहे न पुफी भा ज़फर धुरिया ई धारिया मिट मुईअ जा न थिया ॿुध ॿुध छा थोरी टेक ॾिनई त छा मां छा चई वई अञा वठीसि पाश हिन जी पाश थो करी ऐं हिन जो कम ई अंधा मंडा टुंडा विहारण आहे हिन खे अञा मान ॾीस ही मान जे लाइक़ न आहे ठीक ना है लाकब में वधीक तकलीफ़ थींदस दवाऊं भी हिते पयूं अथसि हाँ मज़हर अधे जी तकलीफ़ वधी वेंदी तव्हां परेशान न थियो कमल डॉक्टर सतार वियो आहे हू डॉक्टर आहे पुलिस सां ॻाल्हाए ईंदो को न को हल कढी ईंदो जे ज़रूरत पई त मां बि ज़ोर लाईंदुसि अञा छा ज़रूरत पए मज़हर हाँ सोट्रे ही त वक़्तु आहे ज़ोर लॻाइण जो मां ॾिसां थो तव्हां परेशान न थियो हिते हुजण मुंहिंजो लाज़मी आहे ना है लाज़मी असांखे बगड़ खाई वेंदा छा घर में चाची हिक पासे बहराम खान ॿिए पासे शहबाज खान ऐं टे पासे शफंदो लामारा ॾे सोट बि लाकब में ऐं मां बि ओॾां वञा जे हिते घटि वधाई थिए त केरु मुंहुं ॾींदो मां ॾींदसि मां हाँ सोट दुश्मन जा दुनाड़ भञी छॾींदसि तुंहिंजी सोट ऐं दादन जी भेण आहियां मूंखे ॾे रिपीटर ऐं तूं वञ अधे जी वञी कर मलाए ॾेखारींदसि हिन मां जी थञ मथे ते पोती ऐं हथनि में चूड़ियूं पाइण जो मेणो ॾींदड़ मर्दनि जे ॾंदे आङरियूं अची वेंदियूं त कवल पघेड़ जड़नि दुश्मननि जा जेरा बुकियूं कढी सघे थी मूं ते एतबार कर सोट तूं सम्झेंदी त वञण खां मां न टयां थो तव्हां ते एतमाद नथो कयां तव्हांजी इज़त ऐं हिन घर जो उनो न आहे या मां दादन ॾे आसका नथो वञा जो तूं जज़्बात थी वई आहीं दादन लाइ इज़त आहे ऐं उनजी इज़त जो एहसास आहे मूं वटि केरु आहे जो हिन घर ॾांहुं अखियूं खणी ॾिसे त उहे अखियूं कढी उछले छॾियां हिन घर ॾांहुं वधियल विख वढे टोटा टोटा करे उछले छॾींदुसि थदा थियो ॿई थदा थियो जज़्बाती छो था थियो तूं वञ वञी सतार सां मिली करे
दादन खे लाकब मां कढरायो। ही वठ रिपीटर कमल। इहो तूं खणी वञ। दादन जी बंदूक ऐं रिपीटर पियो आहे हिते। तूं बेफ़िक्र थी हलियो वञ। ज़ोर लॻाए दादन जो बंदोबस्त कर। ठीक है चाची, मां वञा थो। अल्लाह निगहबान अथई। बाबल गोठ में पुलिस काहे पई हुई? पुलिस? हाँ बाबल, ॿुधम त दादन अस्पताल खां ईंदे ई गिरफ़्तार थी वियो आहे। हाणे सवलाई थींदी। छाजी सोलाई? मज़हर खे मुको हणण जी। पक कयई छा त तोखे मज़हर अगवा कयो? हाँ, अॻ में जो ॿुधायो मूंखे भला। मूं बि पक कई आहे सरदार। त जंहिं एरिया मां बगन खे छॾायोसीं उहो एरिया शहबाज खान जो आहे ई न, असांजो इलाइक़ो आहे। डॉक्टर बि थोरीअ तां बची वियो, न त सड़जी वञे हा। जेको ईंदो आहे न उहो ईअं ई चवंदो आहे त बसि थोरीअ तां बची वियो, न त उफट हुजे हा। पोइ पंहिंजो ई पटको पंहिंजे कश में करे अची हवाल कटींदो आहे। मज़हर मथां अची वियो सरदार, न त डॉक्टर धुप हुजे हा। छा बि थियो, मोटे त मुंहुं भेलो करे न। सरकार थींदो आहे गोराम गुसण जहिड़ो नाहे। हाणे ॿुधंदे ठकाव किबला। ठकाव जी माना कूड़ बि आहे। उहो ठकाव या को ॿियो बगन? गोगाव किबला। गोराम बुख मरे त बि ट्रफ न चरे। हा सरदार, ॿुधंदे जीअं ई वझ मिलियो न, मज़हर या डॉक्टर ॿूसाटजी वेंदा। गोराम ऐं गुस्से नामुमकिन। न वझ मिलंदव न हू ॾींदव, वरी बि पिचूं गंदा मूं वटि ईंदव। जे मुर्सी ॾेखारियो त वाह, न त कमदार कारावा मटाईंदुसि। जेकी बि अचनि था अन जो ज़्यान, न खपनि मूंखे निकम्मा। बाबल हाणे ॾिसजांइ न बगन जी सट, बघियड़ जो झट। मेड़ हलूं दादन ॾे? हा, न्याणी मेड़ सही आ। न्याणी हिकिड़ी हुई, साप वञी पई ओझड़ में। छो मां न्याणी न आहियां छा? खिली तो गलत चयम छा? हाँ हाँ, छा ते खिल नथी बीहई? हिक दंद कोन वणन, ॿियो खणी ॿटरी ॿाहिर थो कढी। चयम छा जो खिली थो? तू न्याणी आई खोब। औरत आया औरत, औरत न्याणी सॾबी आ सांड्रा। मां खोबा हिन जो हुसन जवानी ट्रिमे थो। बाट कर कश्मीर जी कबरी। नचो धाणो के। हा, धाणो धणकी आ, ने धणकी ना है। खून रेज़ीअ खां मेड़ चंगी ना है। यासीन बखणी हलेंदस, पाणे हा कंदो दादन। छा? हा सोराब, मिड़े थी फतेह करणी। ना है जरूरत यासीन सगोरी जी बेअदबी करण जी। हरू भरू के झुकाए जे, अल्लाह जो कलाम आ। इन्हनि ॻाल्हि न लथो आ। बेवकूफ़ कंहिं चाह जी मिंथ मेड़ जी ॻाल्हि कर, उन लाइ हलबुस। सोभ जॾहिं शफ़न जो शिर घटिजे पोइ मिंथ मेड़ कबी। कंहिंखे तो मिंथ मेड़ करी चाचा? शफ़न पुट, मूं सलाह ॾिनी आ सोराब खे। कहिड़ी? त मां ऐं सोराब शबाना ऐं दादन वटि मेड़ वञूं। छा 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 थी चवे चाची? बोड़ो ही छा जो वरजाए तो पुछी? हा बा, असुल जिद झेड़ो ज़ोर खणो ई लातोसीं, पर मञूं असुली कोन। सोचम हिकड़ो आहे अखियुनि जी रोशनी, उन लाइ थियो तरीक़े सां संग वठणो। यो तरीक़ो संग वठण जो चाची? मां ये करण जे लाइ सोचींदुसि बि न। ये सोचुमि न
ओ पियो दादन खां ज़ोरीअ वठंदुसि ये मेड़ में त काफ़िला मूंखे क़बूल न आहिनि मां कमज़ोर न आहियां दादन लाकब में मोटे त सिधो कयांसि थो हिकिड़ी थोरैया जो ही छपन मेड़ी मिंथू कंदो वते दादन लाकब में हा पर तोखे छो लोॾो अची वियो परे जो ना है अस्पताल में मस आयो आ तो रत के बहा दे छड़ी न मिलन जड़ा न पुछण जड़ा रहा है ओचे पुत के बाहि न ॾे चाचा न ॾे मुंहिंजा गोॾा खाइण जी कही कई मां मज़र ई दादन जॻियो न चुकंदुमि न वरी गोॾा खोड़ींदुसि हा पंहिंजो पलाद ऐं हक़ छिके वठंदुसि छुई सफ़ा चए मां निकिरी वियो आहे मां त हैरान आहियां